शायद गिरफ्तारी जो भी तैयारी थी थियल बाबे जो सब सुन्नतों जिंदा कयूं तम बस सुन्नतों रहल एक अब्बे जी सुन्नत ते हलंदे जेल रहला बियो अब्बे जे नक्शे कदम ते हलंदे ख्वाहिशा गोली सीने ते लगे पुठिए ते न लगे शहादत जे मौत के गोलियों थो खालिद महमूद का पो इनकलाब बधो राशिद महमूद के कहलाइंदो घर घर में राशिद महमूद ने कहलाइंदो जे कर सफर में तगी सघी तहलियो से घोआ कंडन मथा आ गुज़रे असांजो कंडन मथा आ गुज़रे असांजो हली सघी तहलियो से घोआ असांजो सिरड़ा दिया मथा रखी सघी तहलियो से घोआ कंडन मथा आ गुज़रे असांजो